नाज़रीन, वफ़ाक़ी काबीना इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस जे ख़त जे जांच लाइ अॻूणे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तसद्दुक़ हुसैन जिलानी जे सरबराही में हिक रुकनी जांच कमीशन जोड़े छॾी आहे। कमीशन 60 ॾींहनि में जांच करे रिपोर्ट पेश कंदी। वफ़ाक़ी काबीना इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजनि जे ख़त जे मामले ते इंक्वायरी कमीशन जे मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ज़रियनि मूजिबि अॻूणो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तसद्दुक़ हुसैन जिलानी इंक्वायरी कमीशन जी सरबराही कंदो। ज़रियनि मूजिबि जस्टिस रिटायर्ड तसद्दुक़ हुसैन जिलानी ते ॿधल हिक रुकनी कमीशन मामले जी जांच कंदी। ज़रियनि जो चवणु आहे त इंक्वायरी कमीशन इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस जे इल्ज़ामनि जी इंक्वायरी करे 60 ॾींहनि में रिपोर्ट पेश कंदी। ज़रियनि जो चवणु आहे त अॼोकी काबीना जे इजलास में अटार्नी जनरल खे ख़ासि तौर ते मदऊ कयो वियो ऐं उन मामले ते क़ानूनी राय वरिती वई। ज़रियनि मूजिबि अॻूणे चीफ जस्टिस तसद्दुक़ जिलानी सां बि बाज़ाब्ता तौर राब्तो कयो वियो आहे ऐं क़ानूनी टीम खे इहो ॿुधायो वियो आहे त काबीना अॻूणे चीफ जस्टिस जे नाले ते इतफ़ाक़ कयो आहे ऐं काबीना खेसि जांच जो मुकमिल मैंडेट ॾिनो आहे ऐं हू जांच में जंहिं इदारे खां मदद वठणु चाहे वठी सघे थो। ज़रियनि जो चवणु आहे त क़ानूनी टीम खे हिदायत कई वई आहे त हू चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे आगाह करे त काबीना जेको फ़ैसिलो कयो हो उन ते अमल कयो वियो आहे। ज़रियनि ॿुधायो त मामिलो जॾहिं काबीना जे इजलास में गौर हेठि आयो हो त ब्यूरोक्रेसी ऐं गैर लाॻापियल माण्हुनि खे ॿाहिरि कढियो वियो हो, जॾहिं त काबीना कमीशन जे सरबराह जो अख़्तियार वज़ीर आज़म खे ॾेई छॾियो हो। ज़रियनि मूजिबि काबीना इंक्वायरी कमीशन जा TROs बि तय कया आहिनि, जंहिंजो बाज़ाब्ता ऐलान प्रेस रिलीज़ में कयो वेंदो। ॿिए पासे अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त ज़िमेवारी खां सवाइ दुनिया जो को बि निज़ाम नथो हली सघे। असांखे 5 वरियनि अंदरि पाकिस्तान जी मईशियत खे बदिलाइणो आहे। इस्लामाबाद में ॻाल्हि ॿोल कंदे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त बिशाम वाक़ियो अफ़सोसनाक आहे। हिन वाक़े पुठियां उन्हनि दुश्मननि जा हथ आहिनि जिन खे पाक चीन दोस्ती पसंदि न आहे। 26 मार्च को बदकिस्मती से बशाम में एक बड़ा अंदोनाक वाक़या हुआ, जिसमें 5 चीनी इंजीनियर्स और एक पाकिस्तानी वहाँ पर शहीद हो गया। तो यकीनन इसके पीछे वो तमाम दुश्मनाने पाकिस्तान हैं जो नहीं चाहते कि चीन और पाकिस्तान की दोस्ती जो मजबूत हो रही है, ये दोस्ती हर लम्हे आगे बढ़ रही है और मुख्तलिफ मैदानों में हमारा ताउन जो है एक मिसाली है। मियां शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान जो अवाम तोड़े हुकूमत चीन जे अवाम सां गॾु आहे। वाक़े जे जवाबदारनि खे सज़ा मिलंदी त जीअं ॿीहर अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। चीनी जो रहनुमा हैं, चीनी अवाम है, पूरे पाकिस्तान के अवाम इस मौके के ऊपर उनके साथ हैं। मैं खुद चीनी सफारत खाने गया उसी दिन, मुझे ताज़ियत की और चीनी रहनुमा जनाब सदर शी जिनपिंग और वज़ीर आज़म प्रीमियर ली के साथ और चीनी अवाम के साथ हमने ताज़ियती पैगाम दिया और उनको यकीन दिलाया कि इंशाअल्लाह इस अंदोनाक वाक़या की तहकीक फिलफौर की जाएगी और जो 20 में मुलव्वस पाए गए उनको करार वाकई मिसाली सज़ा मिलेगी और पूरी कोशिश की जाएगी कि इसके बाद ऐसा वाक़या दोबारा रूनुमा ना हो। इंशाअल्लाह जब तक दहशतगर्दी का दोबारा ख़ात्मा नहीं हो जाता हम चैन से नहीं बैठेंगे। हम सब मिलकर अल्लाह ताला से दस्त बदुआ है कि अब हमें वो हमारी रहनुमाई फरमाए, हमें हिम्मत दे और तौफीक अता फरमाए कि हम इन चैलेंजेस का भरपूर मुकाबला हम कर सके। मियां शहबाज शरीफ़ चयो त वफ़ाक़ी वज़ीरनि खे 5 वरियनि जो रोड मैप ॾिनो आहे। हाणे राति ॾींहुं महिनत करणी आहे ऐं समूरा वसीला क़तब आणणा आहिनि। मैंने आपको तमाम जो मुतल्लिका वजारतें हैं, काबीना मार्ज़ वजूद में आ चुकी है। मैंने आपको 5 साला मनसूबा, उसका जो ब्रॉड पैरामीटर्स हैं वो मैंने आपसे शेयर कर लिए हैं, जिसमें बाकायदा टारगेट्स जो हमने अचीव करने हैं उस हवाले से इन पेपर्स में तफसील से लिखा है। उसकी हिकमत अमली, उसके लिए ह्यूमन रिसोर्स और उसके लिए स्ट्रैटेजी, इस हवाले से ये मैंने आपको तमाम वजारतों को ये पेपर्स
भिजवा दिए हैं इस मंसूबे के खदोखाल, वो 100 दिन भी है, 6 महीने भी और 5 साल। इस हवाले से अब हमें सर जोड़ के और शबानो रोज मेहनत करनी है। इस हवाले से हमें तमाम वो हमारे पास अवेलेबल रिसोर्सेस, हमारे पास अवेलेबल जो टूल्स हैं, उनको हमें बुरे कार लाना है, और जो नहीं है उनको फिल फॉर उनको प्रक्योर करना है बगैर वक्त ज़ाय किए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त नवाज़ शरीफ़ जे इक़्तिदार वारनि ॾिहाड़नि में 2013 खां 2018 में दहशतगर्दीअ जो ख़ात्मो आंदो हो। दहशतगर्दीअ जे ख़ात्मे में पाकिस्तानी क़ौम ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे जवाननि तोड़े ऑफिसरनि तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, पर दहशतगर्दी जे नासूर ॿिनि टिनि वरहनि में वरी ॿीहर कर खयूं आहे। मुल्क मां दहशतगर्दनि जूं पाड़ूं पटण ताईं सुख जो साह न खणंदासीं। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब विच में मुलाक़ात थी। सिंध जे वॾे वज़ीर शिकायत कई त गुज़िरियल 8 सालनि खां सिंध खे PSDP में को बि नओं प्रोजेक्ट नाहे मिलियो। मुलाक़ात जा तफ़सील इन रिपोर्ट में। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मुलाक़ात कई, जंहिं दौरान वॾे वज़ीर वफ़ाक़ी हुकूमत बाबति शिकायतूं कयूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो त वफ़ाक़ी हुकूमत ॿियनि सूबनि खे नवां प्रोजेक्ट्स ॾिना, पर सिंध खे नज़रअंदाज़ कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत ॿोॾि मुतासिरनि जे घरनि लाइ जेकी फंड्स रखिया हुआ उहे अञा ताईं जारी न आहिनि थिया। हुन चयो त गुज़िरियल 8 वरहनि खां सिंध खे PSDP में को नओं प्रोजेक्ट नाहे मिलियो। 2015 में FBR गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन जी मद में 6 बिलियन रुपयनि जी कटौती कई वई। हाणे वफ़ाक़ी हुकूमत हेस्को ऐं सिपको जे मद में 13 बिलियन रुपया काटे वरिता। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पारां वॾे वज़ीर खे मसइला हल करण जी ख़ातिरी कराई वई। मुलाक़ात दौरान वॾे वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर विच में स्मॉल मीडियम इंटरप्राइज़िस खे वधीक बहितर करण ते इतफ़ाक़ कयो वियो। इजलास में FBR जी नए सिर तंज़ीम ऐं डिजिटलाइज़ेशन ते बि ॻाल्हियूं थियूं। मुलाक़ात में सनअती गैस जे अघनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। वॾे वज़ीर चयो त सनअतकार गैस जे वधंदड़ अघनि जे हवाले सां परेशान आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त हू पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर सां उन बाबति ॻाल्हाईंदो। मुलाक़ात दौरान ज़रायत जी तरक़ी, फसलनि जी पैदावार वधाइण, लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। ॿिए पासे अवा खे ॿुधाईंदा हलूं, सिंध सरकार एडिशनल IG ख़ादिम हुसैन रिंद खे कराची पुलिस चीफ जे उहिदे तां हटाए छॾियो। चीफ सेक्रेटरी सिंध पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि एडिशनल IG काउंटर टेररिज्म डिपार्टमेंट इमरान याकूब मिनहास खे कराची पुलिस जे चीफ जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि ख़ादिम हुसैन रिंद खे AIG ऑपरेशन्स मुक़ररु करे मुज़फ़र अली शेख खे एडिशनल IG फाइनेंस, लॉजिस्टिक्स ऐं वेलफेयर CPO सिंध जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। कराची डिवीज़न जे कमिश्नर मोहम्मद सलीम राजपूत शहर में लगड़ उॾाइण ते 2 महीननि जे लाइ पाबंदी लॻाए छॾी आहे। कमिश्नर कराची मोहम्मद सलीम राजपूत जो चवणु आहे त लगड़ जो धाॻो ॻिची में फासण सबबि हिन वक़्त ताईं 8 माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। कमिश्नर कराची चयो त लगड़नि में ॿधल नज़र न ईंदड़ सन्हो ऐं मज़बूत धाॻो शहरनि जी हयाती लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थी सघे थो। इंसानी जानियूं बचाइण लाइ अहिड़ो क़दम खंयो वियो आहे। कमिश्नर मोहम्मद सलीम राजपूत चयो त कराची में लगड़ उॾाइण ते 2 महीननि ताईं पाबंदी हूंदी। ॿिए पासे अवा खे ॿुधाईंदा हलो, हुकूमत तरफ़ां 1 अप्रैल खां पेट्रोल जे अघनि में 9 रुपया 94 पैसा फ़ी लीटर वाधि करण जो इम्कान आहे। ISP डीज़ल जा अघ 1 रुपयो 30 पैसा घटिजण जो इम्कान आहे, छाकाणि त आलमी मंडीअ में उन जी तलब घटि थी आहे। ज़रियनि मूजिबि तेल अघनि में 1 अप्रैल खां 15 अप्रैल ताईं वाधि कई वेंदी। पेट्रोल 279 रुपया 75 पैसनि मां वधाए 289 रुपया 69 पैसा थियण जो इम्कान आहे। हाई स्पीड डीज़ल जो अघु 285 रुपया 49 पैसनि मां घटिजी 284 रुपया 26 पैसा थी सघे थो। लाइट डीज़ल जे अघनि में 0.45 पैसा वाधि थियण सां अघु 168 रुपया 63 पैसा थी सघे थो, जॾहिं त केरोसिन जो अघु 188 रुपया 49 पैसनि मां वधाए 188 रुपया 66 पैसा थी सघे थो। यादि रहे त हुकूमत हिन वक़्तु पेट्रोल ऐं डीज़ल जी हर लीटर ते 60 रुपया लेवी वठी रही आहे। इंसानी हक़नि बाबति इदारे प्रिया कुमारी खे फौरी तौर ते बाज़ियाब कराए संदसि वालदेन खे तहफ़ुज़ फ़राहम करण जी हिदायत कई आहे। सिंध जे इंसानी हक़नि बाबति
इदारे प्रिया कुमारी बाज़ियाब न थियण जो नोटिस वठंदे IG सिंध पुलिस ऐं DG रेंजर समेत ॿियनि लाॻापियल धुरियुनि खे ख़त लिखी छॾियो। ख़त में ॼणायो वियो आहे त प्रिया कुमारी खे अगस्त 2021 में अगवा कयो वियो हो, जेका अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। इंसानी हक़नि वारे खाते जे डेप्टी डायरेक्टर शाहिद हुसैन अबड़ू जे सही सां जारी थियल इन्हीअ ख़त में चयो वियो आहे त DIG जी सरबराही में कमेटी जोड़ी वञे ऐं ॿियनि ॻुझनि इदारनि खां बि इन सिलसिले में मदद वरिती वञे। ख़त में हिदायत कई वई आहे त प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए संदसि वालिदैन खे तहफ़ुज़ ॾियारियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। कराची के गुलशन हदीद वारे इलाइक़े में नींगरी प्रिया कुमारी जे बाज़ियाबी जे लाइ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां रुस्तम मीरानी, इकबाल जरवार, शानी सुमरो, पिरह सुमरो, ज़ाहिदा नवाज़ सुमरो, बाख सुमरो, ज़ुबैर नूनारी, ग़ुलामुल्लाह बुघियो, सदा हुसैन अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। लाड़काने में नींगरी प्रिया कुमारी जे बाज़ियाबी जे लाइ अवामी तहरीक जे सर ते सिविल सोसाइटी, हिंदू बिरादरी ऐं शहरनि पारां लाल जरवार, नूर अहमद कातियार, साजिद हुसैन मैसर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी धरणो हयो वियो। घोटकीअ में प्रिया कुमारी जे बाज़ियाबी जे लाइ सियासी समाजी धुरियुनि ऐं मासूम ॿारनि पारां नसरुल्लाह कलादी, रशीद सिंधी, बादल मलिक, अयाज़ लतीफ़ दायो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बेहड़ में प्रिया कुमारी जे बाज़ियाबी जे लाइ सिविल सोसाइटी पारां एडवोकेट साजिद अली चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। अॻवानी जो चवणो त 28 साल गुज़रण बावजूदि पुलिस प्रिया कुमारी खे बाज़ियाब करण में नाकाम थी वई आहे। मुज़ाहिरीन चयो त सिंध में बदअमनी चोट चढ़ियल आहे, को बि शहरी महफ़ूज़ न आहे। उन्हनि मुतालबो कयो त प्रिया कुमारी समेत समूरनि मुग़विन खे बाज़ियाब कराए सिंध मां धाड़ेल कल्चर जो ख़ात्मो आंदो वञे। नाज़रीन, नए दरे में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ एहतजाज कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे मुमताज़ जखरो। सखर जे इलाइक़े सिंगरार मां 35 महीना अॻु अगवा थियल मासूम न्याणी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ नौंदरो में यंग स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन पारां रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हथनि में प्रिया कुमारी जूं तस्वीरूं ऐं प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कंदा शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा प्रेस क्लब पाता, जिते ज़ैनुल आबिदीन, अवेस अली, मोहम्मद उस्मान, मुरलीधर, ईसा जतोई, रायल कलोड़ो, अमन लाइ भुट्टो, सरताज शेख ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जेका 22 महीना सखर जे शहर संगरार मां शहीदनि जी यादि में सबील हलाईंदे अगवा थी वई हुई, जंहिंजे हुकूमत तरफ़ां को बि माना क़दम नाहे खयो वियो। जेका मासूम प्रिया कुमारी पंहिंजी माउ खां खसी वई आहे, उनखे फौरन आज़ादु कयो वञे। प्रिया कुमारी खे आज़ादु कयो वञे, छो जो त असांजे जेके न्याणियूं आहिनि ॿाहिरि आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि। लुटूं फुरूं हर शइ सरेआम थी वियूं आहिनि। प्रिया कुमारी खे 3 साल थी विया आहिनि, पोइ बि कोई एक्शन न खयो आहे, न सिंध गवर्नमेंट न पाकिस्तान गवर्नमेंट कुझु बि न कयो आहे। असां SSP के ऐं DIG के IG के सिंध ऑफ गवर्नमेंट खे अपील कंदासीं त प्रिया कुमारी जी आज़ादी कराए वञे। असांजे सिंध में फ़लस्तीन वांगुरु इहो इशू हले थो पियो, हुते बम लॻनि था, असांजूं हिते नियाणियूं अगवा थियनि थियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त प्रिया कुमारी, साहिल कोरेजो समेत समूरनि मग़विन खे फौरी तौर ते बाज़ाब कराए कच्चे तोड़े पके में सघारो ऑपरेशन करे धाड़ेल कल्चर जो मुकमल ख़ात्मो आणे कानून जी रिट बहाल कराए अवाम में पैदा थियल बेचैनी खे ख़तमु कयो वञे। कैमरामैन ख़ादिम जखरो सां गॾु मुमताज़ जखरो, आवाज़ TV न्यूज़। IG सिंध गुलाम नबी मेमण पारां गंबट मां 2 ॿारनि जे मुबैना तौरु गुम थियण जो नोटिस वरितो वियो। IG सिंध 2 नींगरनि इसाक उजण ऐं गुलाम हुसैन जे गुम थियण जो नोटिस वरितो। गुलाम नबी मेमण SSP खैरपुर ज़ुबैर नज़ीर शेख खे चयो आहे त ॿारनि खे हथ करे वारसनि जे हवाले करे रिपोर्ट ॾिनी वञे। वाज़िर त 2 ॾींहं अॻु 2 नींगर 10 सालनि जो गुलाम हुसैन ऐं 12 वरियनि जो इसाक उजण गुम थी विया हुआ। वारसनि पारां ॿारनि जे ॻोल्हा में मदद जी अपील कई वई हुई। सिंध जे मशहूर अदाकार अब्बास गुल उजाड़ो ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण जो मुतालबो कयो। नसीराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अदाकार अब्बास गुल ओढाणे चयो त देह काठिया बाज़ार में 5 जरेब 16 घुंटा ख़ानदानी ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते गुलज़ार ओढाणो, सिंगार, आशिक, झतियाल ऐं ॿिया कब्ज़ो करणु चाहिनि था। उन चयो त गुज़िरियल ॾींहुं हथियार बंदि कुझु कणिक जो फ़सुल बि खणी विया। घर ते हमलो करे औरतुनि मथां तशदुद पिणु कयो वियो आहे। अब्बास गुल चयो त जवाबदार अदालतुनि में केस पिणु हाराए चुका आहिनि, उन बावजूदि ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। अदाकार अब्बास गुल ओढाणो मुतालबो कयो त ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। FIA कमर्शियल बैंकिंग सर्किल कराची में कार्रवाई कंदे हुंडी जो कारोबार कंदड़ 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। डायरेक्टर जनरल FIA अहमद इसाक जहांगीर जी हिदायत ते कार्रवाई दौरान जवाबदारनि खे लकी स्टार वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में मोहम्मद वकास ऐं
तिलावत खान शामिल आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां 22,000 अमेरिकी डॉलर, 26,50,000 रुपया ऐं मोबाइल फ़ोन ज़ब्त कयो वियो। जवाबदार करंसी जे हवाले सां अमलदारनि खे मुतमइन न करे सघिया। FIA तर्जुमान मूजिब जवाबदारनि ख़िलाफ़ जांच शुरू कई वई। ॿिए पासे अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, FIA साइबर क्राइम सर्किल हैदराबाद जी वॾी कार्रवाई कंदे जिनसी तौर हिसाईंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। FIA साइबर क्राइम सर्किल हैदराबाद ऑनलाइन हिसाईंदड़ जवाबदार फैज़ान अहमद खे गिरफ़्तार कयो वियो। FIA तर्जुमान मूजिब जवाबदार मुतासिर छोकिरीअ जूं क़ाबिल एतिराज़ तस्वीरूं ऐं वीडियोज़ शेयर कयूं। तर्जुमान मूजिब जवाबदार एतिराज़ जोगियूं तस्वीरूं WhatsApp ते अपलोड कयूं। जवाबदार गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां नींगरीअ खे हिरासां करे रहियो हो। FIA तर्जुमान मूजिब जवाबदार वटां मोबाइल फ़ोन हथ करे केस दाख़िल करण बाद जांच शुरू करे छॾी आहे। हालाणी में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी छित किरण सबबि 5 खां वधीक ॿार ज़ख़्मी थी पिया। प्राइमरी स्कूल जी 3 क्लास जी छित जा चापड़ किरण सबबि ॿारड़ी सानिया अराई, अलीज़ा अराई, हैदर मुगल, मोमना कुरैशी ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी ॿारनि खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मी ॿारनि जे वारसनि जो चवणु आहे त स्कूल जी इमारत जी मरमती कम में नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वियो, जंहिंजे करे बिल्डिंग जी छित कमज़ोर ऐं चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल आहे। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त इमारत जी मरमत में इस्तेमालु थियल मटीरियल जी जांच कराए ज़बो हाल इमारत जी मरमत कराई वञे। नाज़रीन, हिंगोरजा में पोरियत जे बाज़ियाबी जे लाइ एहतजाज कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली तुनियो। हिंगोरजा मां 19 ॾींहं अॻु मुबीना तौर अगवा थियल ॻोठ मोहम्मद झंडल जांवरीअ जो रहवासी मोटरसाइकिल टैक्सी हलाईंदड़ अहमद बख्श जांवरी धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाब न थी सघियो। मुगवी अहमद बख्श जांवरीअ जे बाज़ियाबीअ लाइ वारसनि ऐं जांवरी बिरादरी जे माण्हुनि मुगवीअ जे घर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतिजाज कंदड़नि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो था जो अहमद बख्श जांवरी जेको आहे सो पहिरें रमज़ान मुबारक ते टैक्सी ड्राइवर जेको हिंगोरजा स्टाफ ते टैक्सी हलाए करे पंहिंजी बच्चनि जी परवरिश कंदो हो, उहो जेको आहे सो अगवा थी वियो आहे। हिंगोरजा स्टाफ पतां हुनखे हिकिड़ी लेडी हुई क्राइम पार्टनर जेका गैंगर जी किडनैपिंग जी, उहा हिते हिंगोरजा मां हुनखे जेको आहे सो किराए जी लालच ॾेई जेको आहे सो वठी वई। उन खां पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो फ़ोन कॉल आई त जेको आहे सो अहमद बख्श जांवरी खे असां अगवा कयो आहे, जंहिंजा असांखे 50 लख रुपया भंग ॾियो। ॿी सूरत में असां हुनखे जेको आहे सो क़तल करे छॾींदासीं। असांखे अपील था कयूं DIG सखर खे, IG सिंध खे, असांखे अहमद जांवरी आज़ादु खपे, धाड़ेलनि चंबे मां आज़ादु खपे। ऐं असांखे फ़ोन करे 1.5 कलाक ॻाल्हाइनि था, 2-2 कलाक ॻाल्हाइनि था, चवनि था 50 लख ॾियो भंग न त असां मारे छॾींदासीं। ख़बर न आहे अॼु 19 ॾींहं किथे आहे, कहिड़ी हालत में आहे। इन जे हिसाब सां असांजो वज़ीर आला सिंध IG सिंध खे SSP खैरपुर खे गुज़ारिश अहमद जांवरी खे जल्द खां जल्द बाज़ियाब कराए वञे, जीअं हू ईद अचे पंहिंजे औलाद सां गॾु गुज़ारे। केतिरा ई चकर SSP साहब ॾे SHO साहब ॾे वियाऊं, असांखे उहो ठला आसरा ॾेई चुका आहिनि त असां अॼु हेॾे वियासीं, असां अॼु हीअं कयोसीं, अॼु हूअं कयोसीं। अॼु तक असांखे को बि अहिड़ी मोट न मिली आहे। असीं मजबूरी तौरु असीं हड़ताल कयो आहे। अॼु असां केतिरा ई चकर हुन ॾे वियासीं, पर असांखे को बि अञा हुन मोट सुठी तरीक़े जी न ॾिनी आहे। रुगो हुन आसरा ॾिना न आहे। हिन जो जेको आहे नंढो पुटु आहे, हिन पीउ खे पंहिंजे खे यादि करे रहियो आहे, रोई रहियो आहे त अॼु बाबा खे अॼु 18 ॾींहं आहे ऐं हुनखे असां यादि पिया कयूं। अॼु हू हुनजे घर में कोहराम मथो पियो आहे ऐं हुनजे बचड़ा हुनखे यादि पिया कनि। 18 ॾींहं मुंहिंजे बाबा शियान त अगवा शेयर भुंगदा 50 लख असां ग़रीब काॾो आणियो। हुकुम पहले बाबा खे आज़ादु करायो। एहतजाज कंदड़नि IG सिंध DIG सखर ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मुगवी अहमद बख्श जांवरीअ खे जल्द बाज़ियाब कराए वारसनि में पकड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन गुलाम अकबर तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ TV न्यूज़। ॿिए पासे अमेरिका तरफ़ां इसराइल खे अरबे डॉलर्स जा बम ऐं जंगी तैयारा मोकिलण जी मंज़ूरी ॾिनी वई। अमरीकी मीडिया मूजिब बाइडन हुकूमत तरफ़ां 2000 पाउंड वज़नी बमनि समेत ॿियो असलो फ़राहम करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। मुआहिदे तहत अमरीका इसराइल खे 2000 पाउंड वज़नी 1800 खां वधीक बम ऐं 500 पाउंड वज़नी बम फ़राहम कंदो ऐं इसराइल खे जदीद तरीन जंगी जहाज़ बि ॾिनो वेंदो। रिपोर्ट मूजिब 2000 पाउंड वज़नी बम सॼे शहर खे तबाह करण ऐं ज़मीन में 40 फुटनि ताईं ऊन्हो खॾो करण जी सलाहियत रखे थो। अमरीका पंहिंजे पुराणे इतिहादी इसराइल खे 3.8 अरब सालियानो फ़ौजी इमदाद ॾींदो आहे। गज़ा ते अक्टूबर खां थींदड़ इसराइली हमलनि में 32,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो तइदाद 75,000 खां बि वधी वियो आहे। रूस ख़िलाफ़ कामयाबी माणण जे ख़्वाहिशमंद यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की खे जंग में शिकस्त नज़र अची रही आहे। संदसि चवणु आहे त अमरीका इमदाद न ॾिनी त यूक्रेनी फ़ौज खे पोइ ते हटणो पवंदो।
ज़ेलेंस्की अमरीकी अख़बार खे इंटरव्यू ॾींदे चयो त जेकॾहिं अमरीका सरकार न कयो त उन जो मतिलबु इहो हूंदो त यूक्रेन बचाव खां महरूम रहिजी वेंदो। हुन चयो त यूक्रेन वटि पेट्राइट मिसाइल न हूंदा, इलेक्ट्रॉनिक जामिंग जो सामान न हूंदो, 155 मिलीमीटर आर्टिलरी गोला न हूंदा। संदसि चवण हो त इन सूरत हाल में यूक्रेनी फ़ौज वापसि मोटी ईंदो। यूक्रेन वटि दिफ़ाई निज़ाम नाहे, इन वटि मिसाइलनि जी बि सख़्त खोट आहे। यूक्रेनी सदर चयो त यूक्रेनी फ़ौज पोइते हटण खां बचण जो दग ॻोल्हे रही आहे। मुहाज़ ते सूरत हाल मज़बूत रही त उन सूरत में यूक्रेन दिफ़ा लाइ नए ब्रिगेड्स खे तैयार करे सघे थो। रूस जे ॻुझे इदारे सर्विस सेंट्रल एशियाई मुल्क जे 3 शकी दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे मुल्क में बम धमाके जी वॾी साज़िश नाकाम बणाइण जी दावा कई आहे। रूसी मीडिया ते जारी वीडियो में 3 शकी माण्हुनि खे ॾेखारियो वियो जेके स्टोवरपोल वारे इलाइक़े में बम धमाको करण जी तैयारी करे रहिया हुआ। गिरफ़्तार शकी माण्हुनि मां हिकु बम में इस्तेमालु करण लाइ 1 किलोग्राम कैलिन ख़रीद कयो हो। ॻुझे सर्विस FSB पारां निगरानी जी वीडियो में उन्हनि माण्हुनि खे घर वेंदे ॾेखारियो वियो आहे जिथे छापो हड़ी IED कीमियाई मवाद ऐं तबाही पखड़ींदड़ मवाद कब्ज़े में वरितो वियो। वाज़े रहे त इन खां पहिरियां रूस जे गादी वारे शहर मॉस्को में दहशतगर्दी कंदड़ जवाबदारनि जो तालुक़ु ताजिकिस्तान सां ॿुधायो वियो हो। बेवासे भारत जे इलाइक़े गाज़ीपुर जे जेल में मुसलमान सियासतदान खे क़त्ल करण जो शक ज़ाहिर कयो वियो। वारसनि इल्ज़ाम मड़ियो आहे त मुख़्तार अंसारी खे क़त्ल कयो वियो आहे, जॾहिं त जेल इंतज़ामिया जो मौक़िफ़ आहे त मुख़्तार अंसारी दिलि जे दौरे सबबि फ़ौत थियो आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट मौत जो इहो कारण ॿुधायो वियो। गाज़ीपुर मां चूंडियल पार्लियामेंट जे मुख़्तार अंसारी जी तदफ़ीन संदसि अबाण इलाइक़े में कई वई। हिंदू इंतिहा पसंद हुक्मराननि, सीनियर सियासतदाननि ऐं पार्लियामेंट जे मेंबरनि मुख़्तार अंसारी खे गैंगस्टर करार ॾिनो हो। मुख़्तार अंसारी खे अप्रैल 2023 में मुबैना तौरु हिंदू इंतिहा पसंद हुक्मरान जमायत BJP जे अॻवान खे क़त्ल करण जे हुकुम ॾियण ते 10 साल क़ैद जी सज़ा पिणु ॿुधाई वई हुई।